चंबड़ में टाउन कमेटी चेयरमैन खान मोहम्मद पेताफी की अगवानी में कश्मीर इंसान इजहार यकजहती तौर रैली कढ़ी वही। टाउन ऑफिस का निकतर रैली में एसी चंबड़ हमाद जरदारी, DSP इम्तियाज़ डोमकी, SHO कुर्बान संजरानी, मुख्तियार कार चंबड़, इम्तियाज़ टालपुर, वाइस चेयरमैन ताहिर सिद्दीकी, नूर हसन पेताफी, अंजुमन ताजरान के सदर हाजी फैसल कुरैशी और पेटे अलफ तालके सदर मोहम्मद खान कालरो समेत मुख्तलिफ खातन के आफिसरन, स्कूली शागिर्दन, काउंसलरन और शहरन वॾे अंग में शिरकत कई। इन मौके ते रैली में शरीक मुख्तलिफ खातन के आफिसरन जो चवण हुयो त भारत 1947 का कश्मीर से ज़बरदस्ती कब्ज़ो करे मथा ज़ुल्म करे रहियो आहे, जंहिंजी सख़्त मज़म्मत कयूं था। हुन चयो त कश्मीर कॾहिं भी भारत जो हिस्सो न थींदो। पाकिस्तानी अवाम ऐं पाक फ़ौज कश्मीरी भाइरनि सां गॾु आहे। हुन चयो त पाक फ़ौज भारत के ॾींहं जतार ॾेखारींदे संदसि रड़ियूं कढाए भॼण ते मजबूर कयो आहे। असां वाज़े चऊं था त भारत कश्मीरियुनि ते ज़ुल्म बंदि करे ॿी सूरत में सख़्त जवाब ॾिनो वेंदो। इंशाअल्लाह पाक फ़ौज मज़बूत आहे, जल्द कश्मीर के भारत जे ज़ुल्म मां निजात ॾियारी वेंदी। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।